स्टॉप ते करण इल्ज़ाम हेठां शहर बिरादरी जी वेंदुर में छुड़ो थियो आहे, जंहिंमें हिकु ॼणो मुबैना तौरु अगवा कयो वियो। वेंदुर में जहिड़े दौरान ज़मीर शहर, अलाबख्श, इख्तियार, मौलाबख्श शहर ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त पुनल शहर इल्ज़ाम हणंदे चयो आहे त मुख़ालिफ़ भाउ ते कारण इल्ज़ाम हयो, मुंहिंजे पुटु शहज़ादो शहर खे अगवा कयो वियो आहे। जहिड़े जे इतला ते पुलिस कार्रवाई कंदे ॿिन्ही जे लतीफ़ शहर ऐं पुनल शहर खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। आदलपुर मां ख़बर पहुचाए पिया कुंवारा स्टाफ ते कारण इल्ज़ाम तां शहर बिरादरी जी वेंदुर में झगड़ो थियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो मुबैना तौरु अगवा कयो वियो आहे। आदलपुर मां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे टाइम न्यूज़ जो रिपोर्टर माजिद अली कलवट, वधीक तफ़सील मालूम कयो था। माजिद, कहिड़ा तफ़सील आहिनि जहिड़े बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, आदलपुर आदलपुर कुंवारा स्टाफ है जिते शहर बिरादरी जो कारल इल्ज़ाम में जहिड़ो थी पियो आहे, जंहिंमें 4 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी खे आदलपुर पुलिस गोरकी अस्पताल मुंतक़िल कयो आहे ऐं होॾां जी माउ ऐं पुनल अक्षर आहे चयो त जेको मुंहिंजे भाउ ते जेके कारल इल्ज़ाम लॻायो विया उहो सरासरी गुरू ऐं बेबुनियाद आहे। जॾहिं त हिते चवणु आहे त जेको लतीफ़ शहर आहे अक्सर माण्हुनि ते कारल पैसा जेको आहे उन खां वठंदो रहंदो आहे ऐं इहो ई चवणु आहे त जेके हिननि माण्हुनि जी असां जेको आहे पंहिंजे कमकार सां वियासीं, पहिरीं कुंवारा स्टाफ जे दॻे अची करे अॻो थी करे कुंवारी लटियूं खणी असांखे जेको आहे ज़ख़्मी थियो आहे। हिन जो चवणु आहे त हिन जेका घराड़ी आहे जेका उन जेको कुझु ॾींहं पहिरां प्रेस क्लब में एहतिजाज पूरो करे दाई ते चयो त जेके इहे इल्ज़ाम लॻाया विया मूं मथां कूड़ा आहिनि। हिन जेको आहे मूं ते जेको कूड़े सां मिले करे ॿी शादी कई आहे। मूं 7 पुटनि जी भाउ आहियां आहे। हिन वक़्तु दरबदर वारी ज़िंदगी गुज़र रही आहे। हिननि जेको आहे पुनल शहर आहे झालर जेका शहर आहे, हिन जो चवणु आहे त असांखे जेको आहे त यादगार खिलाफ़ असांखे हमलो करण खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे ऐं जेको असांजो जेको आहे सादा जेको मुबैना तौरु अगवा थी वियो आहे उनखे जेको आहे बाज़ाब करे असांखे तव्हां इंसाफ़ प्राप्त थियो वञे। जी तव्हांजी महिरबानी माजिद अपडेट करण लाइ।